आदमशुमारी के हवाले से जागरूकता मुहिम हले पई। असां इन हवाले से हिते माण्हू गॾु कया आहिनि। सिंध के भलोड़ शहर इमदाद शाह डडराई से शाम मल्हाई आहे। हिते तव्हां ॾिसो पिया अछड़े थर जा भिटुनि मंझां काफ़ी इन्हनि मां ढाणनि मां ॻोठनि मां माण्हू कही आया आहिनि। असांजे प्रोग्राम में शिरकत कई अथनि। जेको फार्म में ॿोली जो खानो आहे उन में पंहिंजो पाण खे सिंधी लिखाए ऐं इन में भरपूर नमूने शिरकत करे त असांखे पंहिंजा उहे जेके शयूं आहिनि उहे जेके वसाइल आहिनि त घुरण में असांखे आसानी थिए। प्रोग्राम मुनक़द कयो वियो तो आदमशुमारी जागरूकता मुहिम हलाई वञे ऐं घर घर ताईं पैगाम पहुचाईंदो पर जेको बि पंहिंजे नालो लिखायो वञे तो सिंधी पंहिंजो नालो लिखायो वञे ऐं सिंधी माण्हू सुजाग थियनि। प्रोग्राम कयो है साईं इमदाद शाह ऐं आदमशुमारी के हवाले से हिकिड़ो गॾियल प्रोग्राम कयो है त माण्हुनि में माण्हुनि खे गॾु करे हिकिड़ो शाइरी के ज़रिए शाइर के सुरई शाम भी मल्हाईसूं। उन खां अलावा आदमशुमारी के हवाले से माण्हुनि खे ॿुधायोसीं त बाबा आदमशुमारी अचे पई, इन्ही जे लाइ तव्हां तयारी कयो। आदमशुमारी के सिलसिले में जेके जागरूकता मुहिम हलाइनि पिया दोस्तनि खे इहा अपील आहे त वधि में वधि तव्हां पंहिंजा आदमशुमारी जो मतिलबु आहे मर्दनि जी ॻणप माण्हुनि जी ॻणप तव्हां वधि में वधि जेतिरो थी सघे ओतिरो पंहिंजे घरनि जी शुमार करायो। इहो आमदनी जा वसीला सिहत जा इहे टोटल तव्हांजी आदमशुमारी ते दारोमदार रखंदा। अचो आदमशुमारी ज़रिए पाण खे ॻणायूं, ॿोलीअ जे खाने में सभई सिंधी लिखायूं। असांजे हक़नि ते छो हणे को धारो, शुमार करायूं शुमारी में ओड़ो ऐं पाड़ो। चवण त आदमशुमारी में जेको असां ही मुनफ़रद नमूने सां अहिड़ियूं जेके मुहिम जागरूकता हलाए सघंदा जिते जेके कलाकार या फनकार उन्हनि जे ज़रिए माण्हू गॾु करे उन्हनि में जागरूकता ॾेई सघे थी। कैमरामैन फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध टीवी न्यूज़, खिपरो।